अस्सलाम वालेकुम दोस्तो, जी तव्हां आहियां तव्हांजो पंहिंजो नौमान अली कीरियो। तव्हां ॾिसी रहिया आहियो असांजो यूट्यूब चैनल। दोस्तो, असांजे इन वीडियो में तव्हांखे ॿुधाईंदुसि ड्रामा सीरियल दौलाब जी तेज़ी सां रिकॉर्डिंग हली रही आहे तमामु सुठी लोकेशन ते, जंहिंजे बाबति मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। दोस्तो, इन खां पहिरियों मां तव्हांखे गुज़ारिश कंदुसि त असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब, लाइक, शेयर ज़रूरु कंदा, जे तव्हां ताईं असांजो नओं वीडियो पहुची सघे। दोस्तो, हाणे हलूं था वीडियो जे तरफ़। दोस्तो, छा इन ड्रामे में कहिड़ा कहिड़ा वॾा वॾा अदाकार मौजूदु आहिनि। दोस्तो, पथर दुनिया जो दिलावर ख़ान ऐं ओठो ज़िंदगी जो ड्रामे में उमेद अली कलोड़ो इन में मौजूदु आहे ऐं तकरार जो ड्रामे जो बेस्ट अदाकार मीर बि इन में मौजूदु आहे। निसार शाह बि इन में मौजूदु आहे। दोस्तो, तमामु सुठी लोकेशन हली रही आहे। दोस्तो, असांजी वीडियो जे तव्हांखे पसंदि अचे असांजी वीडियो खे लाइक ऐं शेयर ज़रूरु कंदा, जीअं तव्हांखे